अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियासीं। कुंभ खां कराची में फुर दौरान मज़हमत ते क़त्ल थियल पोरियत जो मढ़ ॻोठ अली मोहम्मद सोलंकी नियो वियो। अणॼातल हथियारबंदनि मज़ामत करण ते पोरियत नदीम सोलंकीअ खे क़त्ल कयो हुयो। हीअ अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया। वारसनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त क़त्ल में मुलविस जाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कुंभ खां कराची में फुर दौरान मज़ाहमत ते क़त्ल थियल पोरियत जो मढ़ ॻोठ अली मोहम्मद सोलंकी नियो वियो आहे। अणॼातल हथियारबंदनि मज़ामत करण ते पोरियत नदीम सोलंकीअ खे क़त्ल कयो हुयो। वारसनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त क़त्ल में मुलविस जाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾे रहिया आहियूं। कुंभ खां कराची में फुर दौरान मज़हमत ते क़त्ल थियल पोरियत जो मढ़ ॻोठ अली मोहम्मद सोलंकी नियो वियो। अणॼातल हथियारबंदनि मज़ामत करण ते पोरियत नदीम सोलंकीअ खे क़त्ल कयो हुयो। जी नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया। नदीम सोलंकीअ जे वारसनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त क़त्ल में मुलविस जाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। अफ़सोसनाक ख़बर कुंभ खां अवां सां शेयर कयूं पिया। कराची में फुर दौरान मज़हमत ते क़त्ल थियल पोरियत जो मढ़ ॻोठ अली मोहम्मद सोलंकी नियो वियो आहे। अणॼातल हथियारबंदनि मज़ामत करण ते पोरियत नदीम सोलंकीअ खे क़त्ल कयो हुयो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। नदीम सोलंकीअ जे वारसनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त क़त्ल में मुलविस जाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर कुंभ खां मुरीद हुसैन राजपर लाइन ते मौजूद आहे। मुरीद हुसैन राजपर, वधीक तफ़सील ॾिजो। हाँ जी बिल्कुल। कुंभल ॻोठ अली मोहम्मद सोलंकी वासी कराची जी सब्जी मंडी वारे इलाइक़े में मज़दूरी कंदड़ पोरियत नदीम सोलंकी जो लाश घर पहुचण ते जेको आहे उकार मची वियो। यादि रहे त राति कराची जी सब्जी मंडी वारे इलाइक़े में हथियारबंदनि फुर दौरान मुज़ाहिमत करण ते खेसि गोली हणी क़त्ल करे फरार थिया। जॾहिं त साणसि गॾु संदसि भाउ दिलदार सोलंकी जेको आहे सो गोलियूं लॻण ते ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल दाख़िल कयो आहे। जॾहिं त वारसनि पारां जेको आहे हुकूमत खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुरीद, अवां असांखे तफ़सील ॾिना।